रहे लो एक बस इन ठपे तो मां गीता जो अखर खणा। भगवान कृष्ण जन गीता जो 16 अध्याय में देवताओं ने दैतन जा लक्ष्य बुधाया। जिन देवताओं के लक्ष्य में भगवान पहिरियों लक्ष्य खयो आहे निर्भयता। निर्भय जीव है तड़ी थी सकदो श्री राम। जॾहिं वेदन शास्त्रन संतन गुरन भगवान जे चई ते हलदो, उन्हनि जे वचननि जो मन में भव रखदो, उन्हनि ते हलदो त पोइ हिन संसार खां उहो निर्भय थी वेंदो। राम न त शायदि ॾुखियो शब्द न लॻे। जीव माउ पीउ खां बेभव थी वञे थो, पर ज़ाल ऐं पुट खां बेभव थिए। ज़ाल आज्ञा में न हले उनखे कढे या पाण निकिरे, पुट आज्ञा में न हले उनखे पाण कढे या पाण निकिरी वञे। माउ पीउ जी गुलामी न कंदो, उन्हनि खां बेपरवाह रहियो त हुननि जी परवाह करणी पवंदसि, गुलामी छॾींदसि न। कॾहिं बि संसारी गृहस्थी मन में इहो भाव न करे त मूंखे कंहिंजी परवाह न आहे। गृहस्थी थी करके जेकॾहिं इहो लफ़्ज़ खणे त मां त ईअं चवंदो उन जहिड़ो बेवकूफ़ कोई कोन्हे। कॾहिं बि इहो शब्द इस्तेमालु न थिए। हिकु मज़ूर न मिलंदो ॿिए मज़ूर खे वठी ईंदे तॾहिं कमु कराईंदे, हिकु ॾखण न मिलंदो ॿिए खे वठी ईंदे तॾहिं कमु कराईंदे। तूं सन्यासी थी वञे सरो नास वञी करके वणनि जा फल तोखे मिलिया खाई ढो करे ॿी ॻाल्हि आहे। गृहस्थी थी करके चए मूंखे कंहिंजी परवाह न आहे त तूं वॾी भुल करे विधी। तोखे परवाह में रहणो ई पवंदो, हिक खे न कंदे ॿिए खे कंदे रहणो पवंदो। माउ पीउ खां बेपरवाह रहंदे ज़ाल पुट जी गुलामी करणी पवंदे। बसि श्री राम। तंहिं लाइ मुंहिंजा प्यारा असां उनजा वॾा चवनि था माता पिता जी आज्ञा में हलो, वेदन शास्त्रनि जी आज्ञा में हलंदो त असां निर्भय थी सघंदासीं।